डॉक्टर महसिन साहब, दिलमुराद दानी साहब, मुख्तलिफ सियासी समाजी तंजीमुनि जा अॻुवाणो, शहरियो, डॉक्टरों, वकीलों, GA सिंध, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। ही अॼु पाण खे 15 ॾींहं आहे मुसलसल एहतजाज में आहियूं ऐं मुसलसल एहतजाज जेको असांजो आइनी हक़ आहे हिकिड़ो ई मुतालबो रखूं था त ज़िले कश्मीर में अमन क़ाइमु कयो, ज़िले शिकारपुर में अमन क़ाइमु कयो, ज़िले घोटकी में अमन क़ाइमु कयो। हाणे इहो मुतालबो कंहिंखां कयूं? लाज़मन पंहिंजी हुकूमत सिंध हुकूमत खां मुतालबो न कंदासीं त कंहिंखां कंदासीं? छा असां इहो मुतालबो बलूचिस्तान हुकूमत खां कंदासीं? छा नेटो खां कंदासीं त असांखे अची अमन कराए ॾे? असीं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका 18 साल आहे इक़्तिदार में उनखां इहो मुतालबो कंदासीं त फौरी तौर तव्हां पंहिंजे पुलिस खे इन्फोर्स कयो, तव्हां उहो सभु तरीक़ा इस्तेमालु कयो ऐं हिन 3 ज़िलनि में अमन बहाल कराए ॾियो। तव्हांजी ज़िमेवारी में शामिल आहे। इहा असांजे मथां खां थोरो कोन्हे, छो त असीं 73 जे आइन मुताबिक़ तव्हांखे टैक्स था ॾियूं ऐं टैक्स जे रिटर्न में तव्हांखे हर उन शहरी जो जान ऐं माल जो तहफ़ुज़ तव्हांजे ज़िमेवारियुनि में शामिल आहे। ऐं जेकॾहिं तव्हां फेल था वञो त इहो सम्झो त तव्हां पोइ वञी घर वियो। तव्हांखे कंहिं बि हुकूमत करण जो को बि राइट कोन्हे। हुकूमत उहा धुर कंदी, उहे चूंडियल नुमाइंदा कंदा जेके पंहिंजे माण्हुनि खे अमन ऐं इंसाफ़ ॾेई सघण जी शक्ति हुजे ऐं करे ॾेखारे। असीं हिन मौक़े ते सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां बि मुतालबो कंदासीं त आज ख़ुदि नोटिस वठी हिन 3 ज़िलनि जे अमन जो जेको पखी उॾरी वियो आहे उनखे मोटाइणो आहे। हिन ज़िले में जेके बेचैनी आहे, हिन ज़िले में जेका पर्ची सिस्टम आहे, हिन ज़िले में जेको रोज़ अगवा आहे, रोज़ क़तल आहे, ही माण्हू केॾांहुं वञनि, कंहिंखे था आननि? छा ही गैर मुल्कियुनि खे था आननि त अचो तव्हां असांखे अची अमन करायो? पर असीं रियासत वक़्त खां वरी इहो मुतालबो कंदासीं त रियासत यानी जेको माउ जो किरदारु हुजणु घुरिजे उहा माउ छो फेल वई आहे, पंहिंजे बचड़नि ॾांहुं ध्यानु कोन थी ॾे। ऐं ही माण्हू जेके अॼु 15 ॾींहं ते हिते पहुता आहिनि, सुभाणे ऐं परीं जे हड़ताल खां पोइ जेको आईंदा लाइमल हूंदो असीं हुननि सां गॾु आहियूं। असीं पुरअमन जमहूरी जदोजहद में यकीन रखूं था। असीं को हथियार खणण वारा माण्हू कोन आहियूं। पर इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त ही माण्हू जेके हज़ारनि जी तादाद में निकिता आहिनि, सुभाणे उन्हनि जो रुख़ को ॿियो हूंदो। आख़िर में ही शेर ऐं वक़्त जी जेको हुकुम आहे उन मुताबिक़ उथो त जंग जोड़ियूं हराम खोर शूम सां वॾो बि इनकलाब अचे, वॾी की धाम सां। वॾी महिरबानी। कश्मीर दिले जो अमन अमान, कश्मीर दिले जो अमन अमान। दावत खिताब दींदुसि मंडी मेला एसोसिएशन के सदर मुरली दास के तचे पंहिंजे ख्यालात ज़ाहिर करे।